अदी तुझे बूथे जे घड़ियाल जा कांटा उबता ऐं सुबता पिया हलन, ख़ैर त आहे? अदा जाबिर खां सवा ही घर मूंखे खाइण थो अचे। अदी तोखे जाबिर खां बिना घर खाइण थो अचे, पर जंहिंमहिल जाबिर वरी घर में हूंदो आहे न त पोइ वरी असांखे घर खाइण ईंदो आहे। कुझु ॿाहिरनि जो बि ख़्यालु कर। अदा जाबिर खे अलाह सलामत रखे, उन ई सां मुंहिंजी ज़िंदगी आहे। भाउ मरनि भेण जे लाइ ऐं भेण मरे पराए पुट जाबिर जे लाइ। हलड़ी बकरी तुंहिंजी ॿिए अलाह ख़ैर करे साईं। भोली चढ़ी आहे ट्राहड़ पाॾे जी पुठीअ ते, सम्झे थी त सेर ते थी वञा। चरी छोरी दरिया जे कप ते थी कुॾे, अॼु न ॿुॾे त सुभाणे पक ॿुॾे। कीअं दा हेरा सही आहे? हा दा खेरा सही आहे, पर हीअ मोगी मख बि सम्झे न, छॾे पचरे ने जाबिर वागूअ जी। अदा जाबिर तव्हांजो कहिड़ो क़सूर कयो आहे जो जेॾी महिल चओ था त लफ़्ज़नि जा हमला था कयो? अदी असांजी ज़बान न खोला। पहिरें इन शाशू ख़ान असांखे पादर हयां, पंहिंजो आंटियो सिधो कयईं, उन खां पोइ वञी ॿियनि खे ॾिनई ॾारो। कीअं दा हेरा सही आहे? घणा चकर तुंहिंजे मुंहं ते असांखे कुटी सटी, मूंखे इन जो ॾुख न आहे, पर जेको मूंखे गीले 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 5 फुटनि मां 7 फुटनि जो करे छॾी न, इन जो ॾुख आहे। ऐं अधे खेरे जो कद 7 फुट हो, हिन वीचारे खे मथे वारी मुकूं हणी हणी वञी 3.5 फुट कद बचायो थी। अञा थी पुछी त कहिड़ो गुनाह कयईं? उहो हिते कहिड़ो गुनाह रहियो जो तुंहिंजो इहो सिर जो ताज कंदो अदी सगोरी? अदा जाबिर खे तव्हां चेड़ाए चेड़ाए पाणीअ मां था कढो, तॾहिं त हू तव्हां ते हथ थो खणे। पाणी मां था कढूं? कहिड़ो जाबिर पाणी वारो जानवर आहे? अदी सही थी चवे, पाणी जो जानवर अथई, हे अथई मांगर मछ। ॿुधी इनखे छॾे ॾे त इन किने दुबे में पियो टुबियूं हणे। तोहा अदा तोहा, तव्हां ॿिन्हिनि सां त कंहिंजी बि जाइ नाहे। ये जात असांजी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।